सिंध में अमन अमान की मजमूई सूरत हाल ऐं सिक्योरिटी सूरत हाल जो जायज़ो वठण लाइ सूबाई थ्रेड असेसमेंट कमेटी जो अहम इजलास थियो। सूबाई घरू वज़ीर सियासत लंजार इजलास की सदारत कई। इजलास में मौजूदा सिक्योरिटी सूरत हाल, हसास हंधन, VIPs, सरकारी अहदेदारनि, आलमनि ऐं ॿियनि माण्हुनि खे फ्राहम कयल सिक्योरिटी इंतजामनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। इजलास के खिताब कंदे सूबाई घरू वज़ीर सियासत लंजार चयो त सिक्योरिटी की फराहमी कंहिं जी ख़्वाहिश या सिफारिश ते न पर सिर्फ़ थ्रेड असेसमेंट की बुनियाद ते कई वेंदी। घरू वज़ीर हिदायत कई त सूबे अंदर गैर मजाज ऐं गैर ज़रूरी सिक्योरिटी वापस कई वञे। इज़ाफ़ी पुलिस गाॾियूं ऐं नफ़री बि फौरी तौर असल ड्यूटियुनि ते मुक़रर कयूं वञनि। हुन लाॻापियल अमलदारनि खे हिदायत कई त गैर ज़रूरी सिक्योरिटी प्रोटोकॉल के ख़ात्मे ऐं इज़ाफ़ी नफ़री की वापसी बाबत जामे रिपोर्ट पेश कई वञे, जीअं दस्तियाब वसीलनि खे अवामी तहफ़्फ़ुज़ ऐं अमन अमान के असराइते क़याम लाइ इस्तेमाल करे सघिजे।